अस्सलाम वालेकुम नाज़रीन तव्हांजे चैनल ज़ेड चैनल सां गॾु तव्हांजो मेज़बान ज़ाहिद इसाक़ जे तरफ़ां सलाम। अॼु तव्हांखे हिकु दिलचस्प ऐं अनोखे फ़न सां वाक़ुफ़ु कंदासीं। इहो फ़न जंहिं फ़नकार वटि आहे उहो ॾाढो हिकिड़ो ग़ुरबत सटियल बि आहे। सिंधी में चवणी आहे त कख जे हेठां लख पियल आहे। हीअ कखाई झूपड़ी जंहिंजे हेठि पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदड़ ही ग़रीब शख़्स एतिरो त ज़बरदस्त ऐं कमाल जो फ़न ॼाणे थो जो बिना मुरली जे हू मुरली जा आवाज़ कढी सॼे माहौल खे पंहिंजे तरफ़ तवजो छिकाए थो। हिन ग़ुरबत सटियल माण्हू जी कहाणी बि ॾाढी दिलचस्प आहे। हिन जा नंढा पितकड़ा ॿार संदसि माहौल जे चो तरफ़ ईअं वेठा निगाहिनि सां निहारीनि ॼण जो घुरंदा हुजनि। चो त हिन शख़्स जी कहाणी ॿुधूं ऐं साण कचहरी बि करियूं। सिंध जे साहिली पट्टी वारे तालुके जाती जे यूनियन काउंसिल ग़ुलाम अल्लाह ओठो में हिकु ॻोठ भरिसां ज़मींदार वटि हारी पियो कंदड़ ही हारी जंहिंजी कहाणी न रुॻो ग़ुरबत वारी आहे पर सूरन वारी पिणु आहे। हिन जा बुखायल उञायल ॿार घणियुनि कहाणियुनि सां वाबस्ता आहिनि। हाज़िर आहियूं पंहिंजे ज़ेड चैनल सां गॾु तव्हांजो मेज़बान ज़ाहिद इसाक़। दुनिया में तव्हां घणियूं अहिड़ियूं शयूं ॾिठियूं हूंदियूं जेके अनोखियूं हूंदियूं, दिलचस्प हूंदियूं ऐं उन्हनि जो दिलचस्पी जो कारण बि अहिड़ो प्यारो हूंदो आहे जंहिं लाइ माण्हू जी तवजो बि छिकिजी वेंदी आहे, ज़हन बि छिकिजी वेंदो आहे त दिलि बि छिकिजी वेंदी आहे। मुंहिंजे भर में अॼु उहो शख़्स वेठल आहे जंहिंजो तारीफ़ तव्हांखे मुख़्तसर अल्फाज़नि में ईअं करायां त ॾात त न आहे ज़ात जेको वहे सो लहे। हिन शख़्स वटि जेकी ॾात आहे, कुदरत जेकी हिनखे अता कई आहे उहा बि ॾाढी दिलचस्प आहे। आवाज़ त हर कंहिंजो हूंदो आहे पर को आवाज़ अनोखो हुजे इहा ॻाल्हि वधीक दिलचस्प आहे। हिन शख़्स वटि जेको आवाज़ु आहे उहो मुरली जो आवाज़ु आहे। मुरली जो आवाज़ु मुख़्तलिफ़ धुननि में ॿुधाए थो, मुख़्तलिफ़ लहरनि में ॿुधाए थो। सांस कचहरी कंदासीं उनजो तारीफ़ ईअं कंदुसि त चाचो खमीसो जंहिंखे ताज़ो मुतारफ़ थियो आहे मीडिया जे हवाले सां असांजे हिन समाज में हिकु लिकियलु किरदारु गोशा नशीन किरदारु जेके कुंड पासे कई अहिड़ियूं शयूं पियूं आहिनि जिन खे असांखे ॻोल्हण जी ज़रूरत आहे, जिन खे असांजे मंज़र आम ते आणण जी ज़रूरत आहे। ऐं चाहींदुसि त अॼु इन सां मुख़्तसर कचहरी मुख़्तसर उन जे फ़न जो तारीफ़ तव्हांजे अॻियां अचे त चाचा खमीसो जेको तक़रीबन घणे अरसे खां वठी इन फ़न सां लाॻापियल आहे, हू पंहिंजे इन फ़न जे हवाले सां ॿुधाईंदो त हू कॾहिं खां वठी इन फ़न खे ॼाणे थो ऐं इहो इन में कीअं आयो इहो थोरो इन जो ॿुधंदासीं, इन जो लहरा बि ॿुधंदासीं। त अचो चाचे खमीसे सां थोरी मुख़्तसर ॻाल्हि ॿोल कयूं। हा भले तूं पहिरीं खमीसा थोरो पहिरीं असांखे इहो ॿुधाए त जेको तव्हां ॼाणो था इहो मुरली जो फ़न, इहो तव्हां कीअं इन फ़न तरफ़ आया ऐं कीअं इन में इनखे तव्हां पंहिंजो फ़न बनायो? साईं मन मणियो तन तस्बी दिल दंबुरो जिन तंदू ते तल बजियूं त्यों वैद सर वजन वैद हू ला शरीक लयो राग रगन सुता मरसुमन बाबत वनी जी। साईं यो को अर्ज़ा आया नंढड़ो ही मुंहिंजो तन थी वियो साज़ ते। हिकिड़ो फ़क़ीर आयो पेनू उनजी मुरली वॼाई ॻोठ मां बिख्या वठंदे फिरंदे उनजे पोयां हलुसि पे
वो ॻोठ मां रवानो थियो। पोइ आउं बीह रहियोसि त माना अञा वॼाए त ॿुधां। मुंहिंजो जहिड़ो तन ओॾां थी वियो, पर जोगी वियो हलियो। बसि मुंहिंजो मूं वीचार करे सोच करे वरी मूं पंहिंजी टिवड़ कई। बसि हुनजो वञणु थियो। मूं पुठिगी शुरू कयो। उहा ई धुन जेका हुन वॼाई आहे तो अॼु सुधी मूं वटि आहे। या थोरी भला ॿुधायो कहिड़ी हुई? इहा फूक वरी आखे वरी ॿी धुन ॿुधायां। जी जी। समझ ॾिनी के सम्झायो या कॾहिं कॾहिं कंहिं मदद वरिती? न कंहिं बि कोन सम्झायो। इहो सभु तव्हां पंहिंजा लहरा पाण सिखियो या पाण धुनूं ठाहियूं आहिनि, धुनूं ठाहियूं ॿुधियूं आहिनि, उन जी कापी पंहिंजे आवाज़ में कई आहे? जी हा। न को मुरली आहे तो वटि, न को ॿियो का साज़ आहे, पर पंहिंजो इहो आवाज़ आहे जेको तव्हां असांजे अॻियां ॿुधायो। इहा टिवेड़ मुंहिंजी दिलियां आहे। दिलियां? अच्छा, हीअ नक मां आवाज़ कढो था या वात मां था कढो? इहो साईं साह नक मां खणूं था, साह नक मां छॾियूं था, ज़बान जा ॿोल आहिनि। हिकिड़े दफ़ा आउं नंढड़ो ते टाइम में हिते जातीअ में आउं आयुसि। अञा ही जाती रोड बि कोन ठहियो हो। भुट्टे जो दौर खां अॻियां हिते हिकिड़ी मजलिस थी जाती में।
उनमें मूंखे हाजी गुलाम ला ओठो जीप में जी खणी आयो हुते। पोइ इहो फन जो मूं मुज़ारो कयो जंहिंमें हिकिड़ो उहो ऑफिसर जेको उथी मूंसां मिलियो माण्हुनि हाजी शरफ़ उठे चयो इहो सिंध जो गवर्नर हो, उहो मूंसां मिलियो जंहिं मुंहिंजे आरे खे चई 32 एकड़ हिन जे नाले सां लिख। उहा ज़मीन मूंखे मिली पर उहा ज़मीन उते रही, उपकारी हाजी शरफ़ उठे पाण वरिती, उहा ज़मीन पाण हड़प करे या मूंखे न ॾिनो। उन में इनाम 32 एकड़ मूंखे मिली, गवर्नर ॾिनी। गवर्नमेंट 3 दफ़ा मिली हुई। उन खां पोइ कॾहिं के सार लधी वरी कंहिं तव्हां सां राब्तो कयो, कंहिं माण्हू तव्हांखे किथे भला स्टेज ते आंदो? न कंहिं बि कोन आंदो आहे, न को आउं ग़रीब माण्हू हुउसि पंहिंजे गुज़र सफ़र में पूरो हुउसि बचनि जे ऐं न पहुची सघियसि कंहिं किथे बि कंहिं मजलिस अहिड़ी ख़ासियत ते अहिड़ी इनाम वारी जाइ ते मूंखे कंहिं बि कोन पुॼायो रुको आउं वञी सघियुसि। अच्छा, भला तव्हांखे इहो मौक़ो खणी न मिलियो, तव्हां हिन वक़्तु छा कंदा आहियो पंहिंजी ज़िंदगी जे हवाले सां थोरो ॿुधायो? असुलु तव्हांजो ॻोठु कहिड़ो आहे, जाती जे कहिड़े ॻोठ सां आहे तव्हांजी तइलक? पोइ वरी हाणे तव्हांजी सूरत कीअं आहे, ज़िंदगी कीअं बि गुज़रे? ज़िंदगी साईं हाणे असांजी ईअं पई गुज़रे, रोज़ु वेंदा आहियूं जॾहिं कंहिंखे तारीख़ मिलंदी आहे कंहिंजो मज़ूरी कंदा आहियूं जी जी तॾहिं को मज़ूरी वठंदा आहियूं, तारीख़ रोज़ु कमाईंदा आहियूं किथे त पोइ बचनि जे लाइ वठी आणींदा घणी आहियूं। तारीख़ मिलंदी आहे? तारीख़ जा 500 रुपया ॾींहं जा, 400 रुपया ॾींहं जा, 300। हिन मां आणियो ऐं चाढ़ियो वारो को सो मुश्किल आहे? बसि फैमिली जा घणा फ़र्द आहियो तव्हां? ऐं 4 न्याणियूं 3 पुट नंढड़ा आहिनि। अच्छा, 8 माण्हू आहियूं पाण में। पंहिंजो घरु आहे? जी हा, नंढड़ो कचो घरु आहे? नंढड़ो पखो पियो आहे बसि, पखो पियल आहे? पखो ख़ाली पियो आहे, घर नथो चई सघे, उनखे झूपड़ी बि नथी चई सघिजे, उनखे मिड़ी चइजे त कखाऊं घर कखाऊं भुंगी चइजे, जी हा, भुंगी चइजे। कचे घर खां बि उनजी हैसियत घटि थी, जी जी, माना लाॾाऊ ट्राइब ते माण्हू जेके हूंदा आहिनि उन क़िस्म जो तुंहिंजो हाल आहे। भला जाती जे कहिड़े ॻोठ में तूं पैदा थिए, छा थियो, कहिड़ो घर हो? ऐं हुते छा कंदो तुंहिंजो पीउ? मुंहिंजो पीउ वीचारो माल चारींदा मज़ूरी कंदो हो, पोइ उहो वफ़ायत करे पोइ हाजी शरफ़ उठे खां पोइ असीं टुटासीं, पोइ वरी खदी नारे ॻोठ जाए कहिड़े ॻोठ में? मूंखे इहो हाजी शरफ़ जे ॻोठ में हिते ॼायो। एॾा जाए? जी हा। छा हिन पासे तुंहिंजो को तेलक कड़मलक सां या को? न, कंहिंसां कोन्हे, ऐं असुलु हिते ई हुउसि। जी हा। तुंहिंजो पे बि हारी हो? हारी हो, उते रहंदो हुआसीं, पोइ हुनजी गुलामी कंदा हुआसीं, पोइ आख़िर माइट मरी विया, पोइ वरी कुदरत ग़रीबी निज़ाम सां पोइ मज़ूरियूं कंदा आहियूं, बचा पारींदा आहियूं बसि। माल वजो को आहे? न कुझु बि कोन्हे, का शइ कोन्हे। ईद बरात कीअं गुज़रदी आहे? ईद बरात बसि कंहिं ज़मींदार जी वञी का मज़ूरी कंदा आहियूं त पोइ उतां वठी ईंदा आहियूं बचनि जे लाइ, बाक़ी ईअं वेठा आहियूं पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदा आहियूं। पर सभ खां वधीक जेकी धुन आहे त मतिलबु तोखे पंहिंजी धुन कहिड़ी वणंदी आहे? मूंखे धुन जेका उनजी पंहिंजी जेको वॼाए वियो उहा वणंदी आहे? हा, मूंखे पंहिंजी धुन वणंदी आहे जेका विसरण खां नथी विसरे बुटा तुंहिंजी वफ़ादारी, हाँ नथी विसरे बुटा तुंहिंजी वफ़ादारी, बाहि खे बनाए पारस शायद आहे दुनिया सारी, बुटा विसरण खां नथी विसरे तुंहिंजी वफ़ादारी। छा पुठे सां तुंहिंजो प्यार आहे माण्हू वांगुरु? जी, वरी ॿियो गानो तोखे ॿुधायां थो। जी जी हा।
नाज़रीन, ॾात जे ॾे जो ही दरवेश जेको सकाफ़त खाते समेत असांजे हिन समाज खां, असांजे हिन चुर पुर रखंदड़ मुख़्तलिफ़ समाजी दुरियनि खां या वरी असांजे फ़न ऐं आर्ट सां तइल्लुक़ रखंदड़ समूरियुनि तंज़ीमनि खां वांझियल ही ओझल रहंदड़ शख़्स पंहिंजे अंदर में घणो कुझु ॼाणे थो, पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे त ही उन सभिनी दुरियनि खां विसरी वियो आहे या परे रहियो आहे। इहो असांजे हिन जे समाज जी बदकिस्मती आहे जो सुठनि आवाज़नि खे असां अञा बि न सुञातो आहे। कोशिशि करियूं था त ही आर्ट, ही फ़न अञा बि तरक़ी करे। हिन खे जेकॾहिं प्रोमोट कयो वियो त शायदि ही सिंध जो सुठो आवाज़, सुठो फ़नकार थी सघे थो। आहे उनखे रुॻो पेश करण जी ज़रूरत आहे। हिन सां अलमियो त इहो आहे, हिन जो हिकिड़ो शनाख़ती कार्ड आहे, सो बि उनजे नाले सां त ठहियलु आहे, पर कंहिं ॿिए माण्हू जो तस्वीर अची वई आहे। नादरा या चकर काटे काटे इन मिसकिन जी जुती घसी वई आहे। हाणे त परेशान आहे। असां जे अॻियां बि रोअंदे पंहिंजा मसइला ॿुधाए थो। ग़ुरबत जो सटियल माण्हू घणियूं परेशानियूं ॿुधाए थो, पर अफ़सोस जो असां संदसि हिन ॻाल्हि खे ईअं चवंदासीं त केरु ॿुधण वारो हुजे, केरु सुणण वारो हुजे त इन जा मसइला हल थी वञनि। असां ख़ासि मोकिलाइण खां अॻु में हिकिड़ी धुन वरी बि ॿुधंदासीं, जेका उहा असांखे सावण जे रुत जे हवाले सां धुन ॿुधाईंदो। ॾिसूं त हू कहिड़ी धुन ॿुधाए थो। इन खां अॻु में तव्हांजो मेज़बान ज़ाहिद साहब जे तरफ़ां इहा गुज़ारिश आहे त पंहिंजे चैनल ज़ेड चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा ऐं कमेंट कंदा ऐं वाक़ुफ़ु कंदा त वीडियो तव्हांखे केतिरी पसंदि आहे।